लड़ाई उन जाइ ते थींदी आहे जिते घणी मेल झोल हूंदी आहे। घणो उते पाण खे विञाए चुको आहे, घणो पाण खे उते ख़राब करे चुको आहे। लड़ाई उन जाइ ते थींदी। मां हिकिड़ी तव्हां सां अॼु ॻाल्हि शेयर कयां। सभ खां पहिरियों त पंहिंजा मिल जुल जंहिंसां तव्हांजी रोज़ हूंदी आहे न, थोरो पाण खे वक़फ़ा बि ॾियो। वक़फ़ा ॾींदो त तव्हांजी माना ईअं सम्झो लाइफ में थोरी चेंजिंग बि ईंदी ऐं अॻिलनि इंसाननि वटि तव्हांजो क़दुरु बि थींदो। हाणे इहा ई तूं पंहिंजी शक्ल बार बार उन्हनि इंसाननि खे ॾेखारींदे त ज़ाहिर आहे उहे शक्ल तुंहिंजी ॾिसी बोर त थींदा न। बोर थींदा न त सभ खां पहिरियों कहिड़ो वार स्टार्ट कंदा तव्हां ते? ॻाल्हाइण जा लहजा चेंज करे वेंदा, रवैया चेंज करे वेंदा, पंहिंजी शिकिलनि जी रौनक ख़तमु करे छॾींदा। उहे इंसान छो ईअं कंदा आहिनि? छो त हाणे तव्हां मां बोर थी विया आहिनि। तव्हांजी उहे ॻाल्हियूं था ॿुधनि, तव्हांजा उहे रंग था ॾिसनि, तव्हांजा उहे नमूना था ॾिसनि न। थोरो पाण खे हेॾे होॾे बि कयो। हेॾे होॾे करण खां पंहिंजे घर भातियुनि सां वेहंदे खिल भोग हसी मज़ाक अमर जीजल सां जाबे सां, अलाह जो कसम अमर जे पेरनि ते वेही उन सां हसी मज़ाक कंदे अमर जी हयाती बि वधंदी, अमर खे ज़िंदगी बि वधंदी। ईअं सम्झ, अमर खे ख़ुशी बि मिलंदी, चेहरे में रौनक बि अची वेंदी। ख़ुशी जी रौनक जॾहिं माउ जे चेहरे मां अचई न, सम्झ त माउ खे तुंहिंजी ख़ुशी मिली आहे बचा। बाक़ी हिन हुननि सां केॾी बि इन्हनि जी कर, इन्हनि जी आॾो, तूं मुर्गी जा पीस खणी वञ, तूं बेकरी जा केक खणी वञ। इहे खाइण खां पोइ वरी ओड़ा ई रवैया करे वेंदा थी जहिड़ा इन्हनि जा असली रूप आहिनि। पहिरियों त तुंहिंजे हथ में इहे माल मसाला ॾिसंदा त उन्हनि जे चेहरे ते वॾा रंग ॾिसंदे रब ॾिसे थो मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। मां ग़लति ॻाल्हि छो कयां? मां ॾिस न ख़ौफ़ कंदो अलाह जी ज़ात बाबरकात जा। इन्हनि जा चेहरा तव्हां ॾिसो त सम पोश चढ़ियल आहिनि। हाणे मां कंहिंजा लाया? केतिरा ॼणा वेठा आहियो? मां घणनि ॼणनि जा लाया? लाहिण बि ॾिस न, मूंखे लिकाइण बि, कंहिंजो ऐब लिकाइण बि बाबा सुठी ॻाल्हि आहे। तव्हां ऐब ज़ाहिर न कयो माण्हुनि जा। तव्हां ऐब ज़ाहिर करण खां उन जाइ ते पाण खे ग़ाइबु कयो। छो त ॾिस तोखे ख़बर आहे न त हाणे हे मनोस चेहरो फिराए वियो आहे, रवैया चेंज करे वियो आहे, लहजा चेंज करे वियो आहे। उन जाइ तां उथी हलियो वञ, थोरो वक़्तु ग़ाइबु थी वञ। छो? उते हाणे तुंहिंजो क़दुरु कोन्हे। इन्हनि खे क़दुरु थींदो, पाण ई तोखे फ़ोन करे यादि कंदा। हा जवान हा, जे क़दुरु इन्हनि खे थींदो ई न तोॾे फ़ोन बि न कंदा। सम्झी वञ त इन्हनि खे ॼण तूं वॾो माना, हाणे मां छा तव्हांखे साफ़ लफ़्ज़ चई ॿुधायां, माना सम्झ तूं उन्हनि खे वॾो ॻीची में लॻल हुए जंहिंजे करे तोखे उहो धिकारनि पिया, हाणे फ़ोन ई नथा कनि। बाबा पंहिंजो पाण खे बि मथे खणो। ॿुधो न, जेके तव्हांजे आॾो इहे रूप ॾेखारनि, रवैया ख़राब, लहजा चेंज, उन्हनि इंसाननि खे तव्हां अहिड़ो नथी ॾेखारिजो। तव्हां ख़ामोशी सां रस्ता माना अहिड़ा अख़्तियार कयो। मां त चवंदोमांव त पंहिंजे अमर सां घर भातियुनि सां वियो, खिल मज़ाक कयो, हसी मज़ाक कयो। घर में रौनक पैदा थींदी, सुकून पैदा थींदी, ख़ुशियूं ईंदियूं। मुंहिंजा सुहिणा, ख़ुशियूं पैदा थींदियूं। तव्हांखे हिन हुन जाइ ते विहण में ख़ुशियूं न ॻोल्हणियूं पवंदियूं। तव्हां पंहिंजे घरनि में ख़ुशियूं जॾहिं पैदा कंदो न त तव्हांखे पंहिंजे घरनि मां ई ख़ुशियूं मिलंदियूं। इहो तव्हां करे ॾिसो, जेकॾहिं कामयाबु